खिपरो में साईं शामगिर जी सालियानी वरसी अक़ीदत एहतराम सां साईं शामगिर मड़ी खिपरो में मल्हाई वई है। जंहिंमें साईं कपिल गिर समाधि ते चादर चाढ़े वरसी जी शुरुआत कई है। खिपरो ऐं भरपासे जे यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते समंदरपुरी ऐं साईं कपिल गिर मज़हबी इबादत कई है। जंहिंमें पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं कयूं वयूं। इन मौके ते साईं समंदरपुरी चयो आहे त सिंध सूफ़ियनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती है जे हमेशा प्यार अमन भाईचारे जो दर्स ॾिनो है। हर साल माना साओ सूमर पहिरियों थींदो आहे पंहिंजे वैशाख जो हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं सुठी तइदाद में माण्हू ईंदा आहियूं ऐं पाकिस्तान लाइ बि असीं दुआयूं ॾींदा आहियूं। पाकिस्तान लाइ तमामु सुठो माना हले सुठो ऐं महांगाई में असांखे सस्ताई थिए। इन मौके ते साईं कपिल गिर चयो त असांखे पाकिस्तान में पंहिंजा मज़हबी ॾियारा मल्हाइण जो हक़ हासिलु आहे। शामगिर सिरसवाई साहिब वॾी मड़ी में ॾाढे शामगिर सिरसवाई साहिब जी सालानी वरसी मल्हाए रहिया आहियूं। इहो हज़ारे साल पुराणो मंदरु आहे जिते असीं ॾाढे जी वरसी मल्हाए रहिया आहियूं। असां पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं ख़ुशहाली लाइ वॾी दुआऊं कयूं आहिनि। जेके असांजा हालात मुल्क जा हलनि पिया, महांगाई ग़रीब आवाम मरे पई, असीं उन लाइ ॾाढे इहा ई दुआ कयूं था ॾाढा असांजे मुल्क जो को वली वारिस ठाहे जीअं असांजा सॼी आवाम जेका परेशान आहे उन जूं मुश्किलूं सभु दूरि